साईं हड़ई कजेड़ा, हड़ई कजेड़ा साईं हड़ई कजेड़ा। ए व्याज हलायूं वॾे ताम, रिश्वत वठूं सरियाम, घर में मारियल ज़ालुन जा ॿार सदायूं अदा खमीसा खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सेठ। अदा छा हाल थी रे, ॾिसण में ई कोन थो अचे। अदा सब खैर लॻो पियो आहे यार, मां त सॼो ॾींहुं दुकान ते वेठो हूंदो आहियां, उन खां पोइ घर। अरे बाबा इहो ॿुधाए त कमकार त सही थो हलाई न। सेठ यार मज़ो कुझु घटि आहे, महांगाई ॾाढी चोट ते चढ़ियल आहे। ओ बाबा माण्हू वीचारा सही तरीक़े सां पेट भरे मानी बि नथा खाई सघनि, तॾहिं त खाधे पीते जो सामान ई घटि था वठनि न। खमीसा बराबर बराबर इहा ॻाल्हि लख जी कई अथई। अरे तुंहिंजो हिते ॻाल्हाइण ज़रूरी हो छा? साईं मां त ईअं पे में ॻाल्हि कई। अरे धूड़ पई थी दिल में, भाट कर हाणे। सेठ छॾियो हाणे हिन ॻाल्हि खे। अदा माण्हुनि जी मदद अलाह ई कंदो। तो जेको कमकार हुजे न त हुकुम कर। आहियां नालो में अजायो पर कमु कंदो आहियां सजायो, जो ॿुधाए छॾियईं। अदा तुंहिंजे लाइ सिर हाज़िर आहे, मतां को कलर बंजर ऐं उन सां गॾु ॾोकड़नि जी ज़रूरत हुजे न त मां हाज़िर आहियां, हुकुम कर न। सेठ एॾी महिरबानी भला मुंहिंजे मथां छो, का वजह? अरे बाबा महिरबानी कहिड़ी, इहो मुंहिंजो कारोबार आहे, मां हुन ते थोरो इंट्रेस्ट रखंदो आहियां, ॿियो ख़ैर। हाँ इन मतलब त तूं मूंखे व्याज जे चक्कर में फासाइण थो चाहीं। अब भाई हा यार सम्झ जी ॻाल्हि आहे, तूं हुनखे व्याज थो छॾे, मां हिनखे मुनाफ़ो थो सम्झां। हाणे सम्झी वियो न मुंहिंजी ॻाल्हि? हा अजायो बाक़ी कमु कंदो आहियां सजायो, इहा बि ॻाल्हि तोखे ख़्याल में रखणु खपे। अरे मां सभु सम्झां थो, सभु सम्झां थो, मां लानत विझंदो आहियां व्याज ॾियण वारे ते, जेको कंहिंजी मजबूरीअ जो ग़लति फ़ाइदो वठंदो आहे। अरे बाबा वहिंवार खणी मूंसां न कर त न कर, पर ॻाल्हाए ख़्याल सां। हाणे परे थी मथो न हण, अॼु ई मूंखे घणी देरि थी वई आहे, मञा दुकान ते सामान वरितो आहे, निभागे छोरे खे बि छॾे आयो आहियां, अलाए छा कयो वञे दुकान। परे थी सेठ परे थी जान। अञा माण्हू पिया अथई जेके मुंहं ते बेइज़ती कंदे देरि न कनि। अरे बसि हिन जो छा मतिलबु? अरे कंहिंजी बेइज़ती, छाजी बेइज़ती, छा मतिलबु? सेठ सम्झी सभु कुझु थो, पर थोरो नक जो पको आहे। अरे मीरल छॾ हिन ॻाल्हि खे, हल त हलूं, चइबो त माण्हुनि में तब्दीली अची वई आहे। हल हाणे हल हल। हा साईं हल हल हलूं, वरी न को ॿियो अची तारीख़ छॾाए वञे। अचो सच थो बाबा। आदि शरीफा जो ख़ैर। अदा तोड़े बि ख़ैर, ख़ुशि त आहीं? हा आदि सभु ख़ैर आहे। तव्हां ॿुधायो जमादार ऐं यूनिस उहे बि ख़ुशि आहिनि न? अदा यूनिस जी त ख़बर अथई, हुनखे न उस जी न छांव जी, बाक़ी जमादार उहो त सूरन में आहे। अदी तोसां शादी कई अञा सूरन में न हूंदो? छा मतिलबु आहे अदा तुंहिंजो? जमादार मुंहिंजे करे सूरन में आहे? पंहिंजा ई प्रकार अहिड़ा अथसि, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? अदी तूं ॻाल्हि त कुझु न कुझु सही थी करे। हाणे ॾिस, तूं कुझु न कुझु सियाणो त आहीं न, ऐं तुंहिंजो भाउ सॼो ॾींहुं बाचको पाए धिका खाईंदो थो वठे। अदा इन में तुंहिंजो को ॾोह आहे? अदी इहो मूं वारे भाउ खे सफ़ा ईअं न सम्झ, वॾो होशियार अथई। अदा एॾो न तुंहिंजो भाउ जी होशियार हुजां त अंग्रेज़नि वारो फैशन हिन ॻोठ में न करियां, रोल गॾा वांगुरु धिका न खायां। अदी मुंहिंजे भाउ खे गॾ न चओ। अदा एतिरा स गॾाए की थियणु घुरिजे त कहिड़े वांदे ते मुंहिंजो नालो रखियो अथनि। बस अदी बस, घणी थी बस घणी। छा थुकला न त अञा त कंदीसीं। न अदी कचहरी। अदी बस मूंखे थोरो कम यादि अची वियो आहे, इंशाअल्लाह ॿिए दफ़े मिलंदासीं। चङो भेण, ख़ुदा हाफ़िज़। बीह त ॿुधायां असां 7 सूरियूं।